अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आऊं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे बेतरतीब ज़िंदगियूं। मौज़ू कहाणियूं। कहाणीकार मुख्तार चन्नू। छपाईंदड़ चांड्रो की पब्लिकेशन, वाही बांधी, सिंध। छापो पहिरियों दिसंबर 2025 ईस्वी। किस्त 19। कहाणी नंग। बाबू ऐं साबू ॿई साॻे ॻोठ जा हुआ। रोज़ानो बेगारी छा कजे, घार वटि गॾिबा हुआ। जितां धनारनि जे माल विञाइण करे किनारा घसी लाहेरा थी विया हुआ, कुता सवलाईअ सां विञारींदा हुआ। पहिरियां त ॿई सिर्फ़ु दुआ सलाम कंदा हुआ, साॻे शौक़ करे उन्हनि में उनसियत वधंदी वई। हाणे कुझु वक़्तु टालीअ जी घाटी छांव में वेही कचहरी करे वठंदा हुआ। उन्हनि जी कचहरीअ जा मौज़ू कुता हूंदा आहिनि। शिकार तां वापसीअ खां पोइ जानवरनि सूअरनि हथां कुते जे मारजण करे कई ॾींहं ॾुखारा हूंदा हुआ। को बि न ॻाल्हाईंदो हो, ॼण मरी वियल कंहिं अज़ीज़ जे तॾे ते वेठा हुजनि। कई ॾींहंनि ताईं ॻाल्हियुनि ई ॻाल्हियुनि में कुते खे यादि कंदा रहंदा हुआ। जानवर ते लूह करे हमिलो कंदड़ कुते जी जॾहिं ॻाल्हि कंदा हुआ, ख़ुशीअ में न मापंदा हुआ, पाण बि ज़मीन तां उथी उथी पवंदा हुआ। उन्हनि जूं ॻाल्हियूं कुतनि खां शुरू थी कुतनि ते ई ख़तमु थींदियूं हुयूं। जॾहिं वॾेरो नादिर ख़ान मरी वियो हो, पूरो ॻोठ सख़्ती में अची वियो हो। हाणे सरेआम बदमाशियूं थींदियूं, बेहयाई वधंदी, छाकाणि त संदसि पुटु वॾेरो जादल ख़ान पाण बि बदमाश हो। पीउ जो दड़को हूंदो हुयुसि, हाणे उहो बि राह रबानी वियो हलियो। यकीननि बदमाशनि सां ॿिट थी बीहंदो। माण्हुनि जूं ॻाल्हियूं साबूअ बाबूअ सां अची कयूं त बाबूअ यकदमि चयो त अड़ी साबुण, कुझु कोन थींदो, विसरी वई। वाॻू कुते जी केॾी हाक हूंदी हुई, पूरे इलाइक़े में हिन जो को मटु कोन हो। मरी वियो, कुझु थियो। वॾेरे जे मरण सां आसमान कोन किरी पवंदो। साबू बि बाबूअ सां मुतफ़िक़ थी हाकार में कंधु लोॾे चुप थी वियो। बाबू भेण सूमल सां कचे घर में रहंदो हो, जंहिंजी छत बरसातनि में हिननि जे यतीमीअ ते रांभाट करे रोंदी हुई। हिन जो पीउ बि वॾेरे नादिर ख़ान जा शिकारी कुता पालींदो हो। बाबू बि नंढे इलाइक़ो पीउ सां साॻियो कमु कंदो हो। बाबू कुता वेंजारे हवेलीअ मां बचल सचल खाधो खणी ईंदो हो, जेको भाउ भेण गॾिजी खाईंदा हुआ। सूमल जी जवानीअ खे पीरी आहिस्ते आहिस्ते ॻीही रही हुई। हिन जे वारनि में चांदी पवणु शुरू थी वई हुई। सिज जे किरणनि पवण सां अछा वार तजला खाईंदा हुआ। औरत जो दर्द सम्झण वारो को बि न हो। बाबू उन दर्द खां बेनियाज़ हो। हिन जी दुनिया कुता हुआ। साबू ऐं बाबूअ जी दोस्ती एतिरी वधी वई जो हाणे जिते किथे गॾु हूंदा हुआ। पाड़े में को मेलो मलाखड़ो हुजे, कुकड़नि जी मेल हुजे, जानवरनि जो शिकार हुजे, ख़ैर ख़ैरात न्याज़ नगर हुजे, गॾु गॾु ॾिसबा हुआ। मिलण में थोरी देरि सवेर थींदी हुअनि त हिक ॿिए जे घर सॾण लाइ वेंदा हुआ। उन ॾींहुं साबूअ जॾहिं बाबूअ जो दर खड़कायो हो, सूमल दर खोले खेसि वरंदी ॾिनी हुई। उन ॾींहं खां हिननि जे दोस्तीअ में दराड़ पइजी वियो हो। पोइ साबू कमु हुजे न हुजे हरू भरू पियो बाबूअ जे घर जा चकर काटींदो। उन ॾींहुं बारिश वञण जो नालो ई न पए खयूं। सीउ बि चए अॼु न पवां कॾहिं पवां। रखी रखी हवा जो झूटो जिस्म खे चीरींदो अॻिते गुज़री वञी रहियो। बाबू वॾेरे जे माल जे वाड़े में मानी झलियूं बारिश बंदि थियण जो इंतज़ारु करे रहियो। क़यामत जहिड़ी बारिश में इनखे पहिरियों भेरो भेण जी पंहिंजाइप, अकेलाइप ऐं बुख जो अहसासु शिदत सां थियो। हीअ बारिश बंदि थियण बिना घर ॾांहुं निकिरी पियो। जीअं ई घर में दाख़िल थियो, साबूअ खे भेण सां एतिराज़ जोगी हालत में ॾिसी वाइड़ो थी वियो। साबू पासो ॾेई ॿाहिरि निकिरी वियो। सूमल कंधु झुकाए मानी खाइणु शुरू थी वई हुई। बाबूअ जे दिलि में पहिरियों दफ़ो पैदा थींदड़ प्यारु बारिश जे पाणीअ सां मिली गंदी नाली में लुड़ी वियो। उन ॾींहं खां साबू ऐं बाबूअ जा रस्ता अलॻि थी विया हुआ। हाणे हिन जो ॾींहुं राति कुतनि जे विच में गुज़रंदो हो। कुतनि जे लॻ जे मुंद शुरू थी चुकी हुई। वॾेरे बाबूअ खे पंजाब मां आंदल कुती ऐं वॾेरे ॾिनल वारो
शेर कुतो हवाले कंदे ताक़ीद कयो त लॻ जी मुंद आहे, केई कुता कुतनि जे चौगिर्द लामारा हणंदा वतनि था, मथां अहिड़ो वेरो कुतो टपो ॾेई वञे, नसुलु ख़राबु थी वेंदो। बाबू वॾेरे वटि हाम आणी आयो हो त अहिड़ो वेरो त छा, मां कुतीअ ते कंहिं ॿिए कुते जो पाछो पवण बि न ॾींदुसि। शेर कुतो हिक पासे खां वापसि पिए थियो त ॿिए पासे वठी पिया वञनिसि। थकल हुजण करे जेसीं ताईं हिन जो मूड ठहे, बाबू पाड़े जा कुता हकिले हकिले असुलु छितो थी पियो। लगातार उजाॻे ऐं थकावट करे हिन जी अखि लॻी वई। आवाज़ ते जीअं ई अखि खुलियसि, साबुअ जो कुतो कुतीअ खे साओ करे चुको। बाबू कावड़ में ॻाढ़ो पीलो थी वियो, अखियुनि मां बाहि जा उलापे निकितसि। तॾहिं साबुअ खे भेण सां पकड़ बावजूद बि एतिरी कावड़ न आई हुयसि। चिल्केदार कुहाड़ी खणी साबुअ ॾांहुं भॻो। कुहाड़ीअ जा ॿ चारि वार थिया, गॾोगॾु बाबूअ जा धमकियुनि जा आवाज़। न वेंदे, हला अथई भड़वा, कोन छॾींदो मांए। उन ॾींहुं भेण वारो ॾोह छा बख़्श कयो मांए, हाणे अची नंगनि में हथ विधा अथई।